الرجيم بسم الله الرحمن الرحيم لله ما في السماوات وما في الأرض وإن تبدوا ما في أنفسكم أو تخفوه يحاسبكم به الله فيغفر لمن يشاء ويعذب من يشاء والله على كل شيء قدير آمن الرسول بما أنزل إليه من ربه والمؤمنون كل آمن بالله وملائكته وكتبه ورسله لا نفرق بين أحد من رسله وقالوا سمعنا وأطعنا غفرانك ربنا وإليك المصير لا يكلف الله نفسا إلا وسعها لها ما كسبت وعليها ما اكتسبت ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين صدق الله العظيم अल्लाह ताला जे लाइ हर उहा शइ जेका आसमाननि में आहे ऐं हर उहा शइ जेका ज़मीन में आहे जेकॾहिं ज़ाहिर कंदो हर उहा शइ जेका तव्हांजे नफ़्सनि में आहे या लिकाईंदो तव्हां इन्हीअ खे त हिसाब कंदो तव्हां सां इन शइ जो अल्लाह ताला पोइ माफ़ फरमाए थो जंहिंजे लाइ चाहे ऐं अज़ाब करे थो जंहिंखे चाहे अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे ईमान आंदो रसूल उन शइ सां जो नाज़िल कयो वियो इन जे तरफ़ उन जे रब जे तरफ़ां ऐं मोमिननि समूरनि ईमान आंदो अल्लाह ताला ते ऐं उन जे मलाइकनि ते उन जे किताबनि ते ऐं उन जे रसूलनि ते नथा फ़र्क़ु कयूं असां कंहिं बि हिकिड़े जे विच में रसूलनि खां ऐं चयूं त ॿुधोसीं असां ऐं फर्मा बरदारी कईसीं असां तुंहिंजी माफ़ी ए रब असांजा ऐं तुंहिंजे तरफ़ आहे मोटणु नथो तकलीफ़ ॾे अल्लाह ताला कंहिं बि नफ़्स खे मगर उन जे वस आहर इन्ही जे लाइ उहा शइ जो कमायईं ऐं इन्ही ते आहे उहो जो कमाई ए रब असांजा न पकड़ कर तूं असां सां जेकॾहिं विसारियोसीं असां या ग़लती कईसीं असां ए रब असांजा न खणा तूं असांखे ॻरा ॿार जीअं जो खणायो तूं इहो उन्हनि माण्हुनि खां जेके असां खां पहिरियां हुया ए रब असांजा न खणा तूं असांखे उहा शइ जो नाहे ताक़त असांजे लाइ इन्हीअ सां माफ़ फरमा असांखे मग़फ़िरत कर असांजी ऐं रहम कर असां ते तूं मौला है असांजो मदद फरमा असांजी काफ़िरनि जे क़ौम ते सूरतुल बक़रा जो आख़िरी ऐं 40हों रुकू 3 सिपारे तिलक रसुल जो 8हों रुकू आयत नंबर 283 खां आयत नंबर 286 ताईं सूरतुल बक़रा जी आख़िरी आयत ताईं तिलावत फरमाईसीं अल्लाह जे महिरबानी सां अॼु सूरतुल बक़रा मुकम्मल थई उन जो तर्जुमो तिलावत ऐं इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर मथों अल्लाह ताला गुज़िरियल रुकू में गवाही जो बयान फरमायो हो
हिन आयत में अल्लाह ताला फरमायो त हर जेका बि शइ आसमाननि में हुजे, ज़मीन में हुजे, मिल्कियत हुजे, तख़लीक़ हुजे, बानप जे एतबार सां सभु शइ अल्लाह ताला जी लाइ। उन जो मालिक बि अल्लाह, उन जो ख़ालिक बि अल्लाह, सभु शइ ख़ुदा जी आहे। जेका तव्हां ॻाल्हियूं ज़ाहिर कयो था या जेके तव्हां लिकायो था, इन्हनि समूरनि शयुनि जो हिसाब अल्लाह ताला तव्हां खां क़यामत जे ॾींहुं वठंदो। हदीस पाक में बरिवायत हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मनक़ूल आयत मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो जो फरमायूं त मोमिन क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रब अज़्ज़ व जल सां क़रीब कयो वेंदो। एतिरे तीअं अल्लाह ताला उन जे हिकु हिकु गुनाह खे यादि ॾियारींदुसि ऐं सवाल कंदुसि त तोखे ख़बर आहे, तूं ॼाणे थो त तूं ही गुनाह कयो। मोमिन बानो इक़रार कंदो वेंदो। अल्लाह ताला फरमाईंदुसि मां दुनिया में तुंहिंजी पर्दा पोशी कई ऐं तुंहिंजे गुनाह माण्हुनि में ज़ाहिर न कयो हो। अॼु बि मां उन गुनाह खे माफ़ थो कयां ऐं तुंहिंजे हसनात जो आमाल नामो ॾियाएं थो। पर कुफ़ार ऐं मुनाफ़िकीन जे गुनाह खे अल्लाह ताला मजमे आम में बयानु फरमाईंदो। काफ़रनि जा ऐं मुनाफ़िकनि जा गुनाह, उन्हनि जूं दगाबाज़ियूं, धोखेबाज़ियूं, इस्लाम दुश्मनी, दीन दुश्मनी, ख़ुदा जे अहकामनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी खे अल्लाह ताला पूरी इंसानियत जे मजमे में बयानु फरमाईंदो। ऐं हिकिड़ी हदीस में आहे त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो, ही उहो ॾींहुं आहे जंहिं में पोशीदा शयुनि जो जाइज़ो वरितो वेंदो, दिलनि जे पोशीदा राज़नि खे खोलियो वेंदो। हे मुंहिंजा कातिब जेके मलाइक लिखण वारा मलाइक हुया, उहे तव्हांजा सिर्फ़ु उहे अमल लिखंदा हुया जेके ज़ाहिर हुया, ऐं मां उन्हनि शयुनि खे बि ॼाणा थो जिन जी फ़रिश्तनि खे बि ख़बर न आहे। माना दिलि जे अमलनि जी ख़बर त फ़रिश्तनि खे बि कोन्हे न, इन्ही जी ख़बर सिर्फ़ु अल्लाह खे आहे। अल्लाह ताला फरमाया मलाइकनि त ज़ाहिरी अमल लिखिया जेके तव्हां कया ज़ाहिरी, उन्हनि खे इहा ख़बर आहे, पर दिलि जे तव्हांजे अमलनि जी मूंखे ख़बर आहे। अॼु तव्हांजे पोशीदा राज़नि जो बि हिसाब किताब थींदो, उन्हनि ते हिसाब किताब थींदो। पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे मां बख़्शे छॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे मां अज़ाब कयां। इते हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन्नल्लाह तजावज़ अन उम्मती अम्मा हदसत अनफुसुहा मा लम यतकल्लमू औ यअलमू बिह यअमलू बिह। अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे माफ़ कया आहे जेके ख़्यालात उन जे दिलि में अचनि था, जेसिताणी ज़बान सां न चवे या उन्हनि ते अमल न करे। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह फरमाए थी इहा हदीस अहकाम दुनिया जे मुतल्लिक़ आहे। तलाक, इताक, बय, हिबो वग़ैरह महज़ दिलि में इरादे करण सां मुनक़िद न थींदो। दिलि में माण्हू खे ख़्यालु अचे थो तलाक ॾियण जो या कंहिंखे को गिफ्ट करण जो, सिर्फ़ु इहो ख़्याल सां उन जो इरादो पूरो न थींदो जेसिताणी उनखे चवंदो न या कंदो न। बाक़ी ईअं दिलि में माण्हू जंहिंमें ख़्यालु अचे त मां पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾियां, इन सां तलाक न थींदी। या दिलि में ख़्यालु अचे त मां पंहिंजी मिल्कियत फलाणे खे गिफ्ट कयां, हिबो कयां, न थींदी जेसिताणी ज़बान सां न चवंदो, इक़रार न कंदो ऐं कब्ज़े समेत न ॾींदो, तेसिताणी न थींदी। सिर्फ़ु दिलि में जेके ख़्यालात अचनि उन्हनि सां इहे न थींदा। ऐं पोइ ॿियो इन में आहे, इहा हिकिड़ी हदीस में ईंदो आहे त वसविसा जेके आहिनि, ग़ैर इख़्तियारी ख़्यालात जेके इंसान में अचनि था बिना इरादे जे, उन्हनि ते पकड़ कोन्हे का। इंसान खे कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ग़लति ॻाल्हियूं, ग़लति ख़्यालात अची वेंदा आहिनि दिलि में, जेको इरादो उन माण्हू जो न हूंदो आहे। बिना इरादे जे जेकॾहिं उन जे दिलि में अहिड़ा ख़्यालात अचनि था त पोइ उन ते उन खां पकड़ कोन थींदी। जेसिताणी ज़बान सां उहो नथो करे ऐं उन ते अमल नथो करे, तेसिताणी उन सां पकड़ न आहे। पोइ इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण खां पोइ सहाबा कराम खे सख़्तु फ़िकिर ऐं ग़म लाहिक़ थियो त साईं असांजे दिलि में त जेके ग़ैर इख़्तियारी ख़्यालात अचनि था ऐं अहिड़े क़िस्म जूं दिलि में कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं अचनि थियूं, पोइ त असां बची कोन सघंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो समिअना व अताना। जॾहिं बि क़ुरान शरीफ़ जी जेका बि ॻाल्हि नाज़िल थिए तव्हां ईअं चवंदा कयो त समिअना व अताना, असां ॿुधोसीं ऐं असां फर्मा बरदारी कईसीं। पोइ अल्लाह ताला अॻियूं आयतूं नाज़िल फरमायूं त ला युकल्लिफुल्लाह नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह ताला कंहिं बि नफ़्स खे उन जे वस खां वधीक तकलीफ़ न ॾींदो आहे। अॻिते आयतुनि में अल्लाह ताला फरमायो आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि।
मोमिननि जी अल्लाह ताला तारीफ़ फरमाई त मोमिननि समूरनि ईमान आंदो अल्लाह ते, मलाइकनि ते, किताबनि ते, रसूलनि ते। इहे ईमानियात आहिनि। अल्लाह ते बि ईमान आणिणो आहे, मलाइकनि ते बि ईमान आणिणो आहे, किताबनि ते बि ईमान आणिणो आहे, रसूलनि ते बि ईमान आणिणो आहे। कोई रसूलनि में फ़र्क़ु न आहे करिणो त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे नसारा मञींदा हुआ, मूसा अलैहिस्सलाम खे यहूदी मञींदा हुआ। असां छो मञूं? अल्लाह जा सभई नबी रसूल बरहक आहिनि, समूरनि असां उन्हनि खे तस्लीम कयूं था, उन्हनि जे रिसालत खे। अल्लाह जा सभई किताब नाज़िल कयल बरहक ऐं सही आहिनि। कंहिं जे हिक में फ़र्क़ु न आहे। समिअना व अताअना, अल्लाह जे अहकामनि खे ॿुधी करे माण्हू चए त रब से असां फर्मा बरदारी कईसीं। गुफ़रानक, तुंहिंजी माफ़ी जा मोहताज आहियूं ऐं असांखे मोटी तुंहिंजे तरफ़ अचिणो आहे। अल्लाह ताला फरमायो त लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत, इन जे लाइ इनाम उहो आहे जेको कमाई, दुनिया में जेका महिनत कई, जेका अमल कई, सुठा अमल कई या बुरा अमल कई, उन जो बदिलो उन खे मिलंदो। व अलैहा मक्तसबत, जेको कुझु कई बुरा अमल, इन जो वबाल, इन जी सज़ा, इन जो अज़ाब इन ते पवंदो। आख़िर में अल्लाह ताला दुआ सेखारी त अल्लाह ताला फरमायो मूंखां दुआ घुरो त रब साईं असां खां जेके अहकाम विसरी था वञनि या ग़लती थी वञे, इन्हनि ते असां खां पकड़ न कर, छो त असां कमज़ोर आहियूं। असां खां मुआख़ज़ो न कर, असांखे अहिड़ा ॻरा ॿार ऐं अहकाम न खणा जीअं बनी इसराइल खे खणाया हुई। बनी इसराइल में ईअं हूंदो, कपिड़ो पलीत थिए त उन खे कटणो पवंदो हो। जे तड़ जेकॾहिं पइजी वञे त उन उज़वे खे बि उन जॻह खे कटणो पवंदो। कोई गुनाह कंदो त उनजो सुबुह सां उहो गुनाह ऐं नालो दरवाज़े ते लिखियलु हूंदो हो। इहे अहकाम जेको आहे ॾुखिया हुया। अल्लाह ताला असांखे सेखारियो त रब साईं असां ते अहिड़ी बार गिरान ऐं जेको आहे ॾुखिया अहकाम न नाज़िल फरमा जंहिंजी असांखे सघ ऐं ताक़त कोन्हे का। असांखे माफ़ बि फरमा, मग़फ़िरत बि फरमा, असां ते रहम बि फरमा, असांजी मदद बि फरमा काफ़िरनि जे मुक़ाबले में। इहो इन्हनि आयतुनि जो मुख़्तसर तफ़सीर ख़िदमत में पेश कयोसीं। बाक़ी इन्हनि आयतुनि जी फ़ज़ीलतूं अहादीस मुबारका जे रोशनी में हिकु ॿ हदीसूं पढ़ी पोइ इजाज़त वठूं था। इहे सूरह बक़रा जूं आख़िरी ॿ आयतूं अहादीस सहिया मोतबरा में इन्हनि ॿिन्ही आयतुनि जा वॾा फ़ज़ाइल मज़कूर आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू राति जो इहे ॿई आयतूं पढ़ी छॾियूं त उन जे लाइ इहे काफ़ी आहिनि। इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अल्लाह ताला इहे ॿई आयतूं जन्नत जे ख़ज़ाननि मां नाज़िल फरमायूं आहिनि, जंहिंखे तमामु मख़लूक़ात जे पैदाइश खां 2000 साल पहिरियों ख़ुदि रहमान पंहिंजे हथ सां लिखियो हुयो। जेको माण्हू इन्हनि खे इशा जी निमाज़ खां पोइ पढ़ंदो, ओहो उन जे लाइ क़ियामुल लैल याने तहजुद जे क़ाइम मक़ाम थी वेंदी। इशा जी निमाज़ खां पोइ इहो जेके आयतूं आहिनि इहो पढ़ी करे सुम्हे त ॼण त तहजुद जी निमाज़ इन माण्हू पढ़ी। मुस्तदरक हाकम ऐं बैहक़ी जी रिवायत में आहे, इहे हदीस जे किताबनि जा नाला आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला सूरह बक़रा खे इन ॿिनि आयतुनि ते ख़तमु फरमायो, जेको मूंखे इन्हनि ख़ज़ाने ख़ासि मां अता फरमाई, जेको अर्श जे हेठों आहे। इन लाइ तव्हां ख़ासि तौर ते इन्हनि आयतुनि खे सिखो ऐं पंहिंजे औरतुनि ऐं ॿारनि खे सेखारियो। इन जे लाइ हज़रत फ़ारूक़ आज़म ऐं अली उल मुर्तज़ा रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन फरमायो, असांजो इहो ख़्यालु आहे त कोई माण्हू जंहिंखे कुझु बि अक़ुलु हुजे उहो सूरह बक़रा जे इन्हनि ॿिनि आयतुनि खे पढ़ण खां सवाइ न सुम्हंदो। इन्हनि ॿिनि आयतुनि जे ख़ुसूसियात त घणियूं आहिनि, पर इन में अल्लाह जलालू जे अहकाम ते बानो ॼण त लबैक थो करे, पंहिंजी आजिज़ी खे ज़ाहिर करे थो, अल्लाह ताला खां दुआ करे थो, पंहिंजी कमज़ोरी खे करे थो। त इन्हनि जे पढ़ण सां इहे जेके असरात आहिनि, जिन शयातीन भूत वग़ैरह, इहे असरात बि इंशाअल्लाह अल्लाह ताला जे हुकुम सां ख़तमु थी वेंदा। ज़िंदगी रही त वरी इंशाअल्लाह ताला सुभाणे खां सूरह आल इमरान जो आगाज़ थींदो। अल्लाह ताला असांजे ॿुधण खे ॿुधाइण खे मक़बूल व मंज़ूर फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह। कलो को मसलो ॾिसूं।